मां आहियां पापड़ न्यूज़ चैनल मां अमित ममतोरा, कैमरामैन प्रकाश सां गॾु। त अचो अॼु 2000 नोट साक्षात असांजे साम्हूं बीठा आहिनि, त पुछूं उन्हनि खे। जीअं त न्यूज़ ख़बर पई कि हाणे 2000 नोट बंदि थींदो, त अचो उन खां पुछूं कि हो कीअं फील था कनि। त सर तव्हां जी हाणे मार्केट में त काई इज़त आहे न वधीक, त तव्हां हाणे कीअं फील थो थिए? पहिरियों त मां वॾी बहुत सदमे में हुउमि। इहे सदमे मां निकितमि त मूंखे चई थोरो टाइम मिलंदो। 30 सितंबर ते मूंखे ॾिनो हो न, मूंखे कॾहिं चईंदा किथे मोकिलींदा न ख़बर आहे, मूंखे कोई नथो पुछे। पर मां हर हंधा आहियां, हर कंहिंखे कमु आयुमि मां। मूंखे अॼु कोई पुछे नथो मां अहिड़ो कहिड़ो कर्म कयो आहे, कोई नथो पुछे। जेको ॾिस इग्नोर थो करे मूंखे। मां ख़ाली पेट्रोल पंप ते थो हलां, हॉस्पिटल में थो हलां, सोनम वारे वटि थो हलां, उते बि ब्लैक ते थो हलां। त मां चवंदो महिनत आहे, मूंखे थोरो वधीक टाइम ॾियो, मां पाण ई तव्हां गुम थी वेंदमि। तव्हां मूंखे गुम न कयो, मूंखे इज़त नथी मोकिलियो, अलाए छा थो थिए। गवर्नमेंट खे टेक कयो, मूंखे चालू करा। ऐं मां सभु खपे त मां सभिनी जी लोकेशन ॿुधाईंदोमांव, मां किथे किथे आहियां। उन ॻाल्हि मूंखे तव्हां मदद कयो। जीअं तव्हां ॾिठो आहे कि 2000 नोट पाण तंग लॻो पियो आहे पाण मां, हो चए थो असांखे गवर्नमेंट अञा मोहलत ॾे। त तव्हांखे छा थो लॻे 2000 नोट अञा हलंदो मार्केट में 30 तारीख़ खां पोइ?